अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। चाल अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो? हाणे ॿुधाए ते छा लाइ घुरायो? आरिफ हुसैन पंहिंजे पाण खे बचाइण जे लाइ कुझु बि करे सघे थो। ऐं ॻाल्हि सिर्फ़ु आरिफ हुसैन जी न आहे। तव्हांजी रिपोर्ट में हिन वक़्तु काफ़ी इज़त वारनि ऐं शरीफ़ माण्हुनि जा नाला शामिल थी चुका आहिनि ऐं उन्हनि सभिनी जी साख हिन वक़्तु दाव ते लॻल आहे। इन लाइ अव्हांखे थोरो मोहतात हुजण जी ज़रूरत आहे। मां इन ई करे अव्हांखे हिते घुरायो। यार मां एक मामूली जर्नलिस्ट आहियां, को मिनिस्टर या जज त आहियां कोन जंहिंखे सिक्योरिटी मिली सघे थी ऐं मुंहिंजी ज़िंदगी बि हर वक़्तु ख़तरनि में घिरियल आहे। घटि में घटि कुझु अरसे लाइ सही, पर तव्हांखे थोरो लिखणो पवंदो जेसिताईं माहौल थोरो ठरे। यार मुंहिंजी फैमिली जो छा थींदो? आउं उन्हनि खां इलाही प्यार कंदो आहियां। आउं उन्हनि खे अकेलो नथो छॾे सघां। उन्हनि खे कंहिं ॿिए शहर में मोकिले छॾियो, कुझु ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। आउं ॾिसां थो, पर इहा ॿुधाए तुंहिंजी छा कहाणी आहे? आरिफ तुंहिंजी ज़िंदगी जो छो दुश्मन थियल आहे? तमामु वॾो किस्सो आहे। आरिफ हुसैन तव्हांखे मारणु पियो चाहे ऐं मां खून ख़राबो चाहियां कोन। उन्हनि तव्हांजी गाॾीअ में तव्हां सां तव्हांजा ॿार बि मौजूदु हुआ। कहिड़े ॾींहं जी ॻाल्हि पिया कयो? मां उन ॾींहं जी ॻाल्हि करे रहियो आहियां जंहिं ॾींहुं अव्हांजी गाॾीअ में बम लॻायोसीं। आरिफ जो हिकु ख़ासि माण्हू मूंसां गॾु हो, बम ठाहिण जो मास्टर। ख़बर नाहे केतिरनि मासूमनि जी जान वठी वेठो आहे हिन वक़्त ताईं। उन वक़्तु सिर्फ़ु हुनखे बटण दॿाइण जी देरि हुई। उन वक़्तु हुनजे हथ में रिमोट कंट्रोल हो, बम जो रिमोट कंट्रोल। असू बटण दॿाए हा ऐं तव्हांजी गाॾी बाहि जो हिकिड़ो शोलो बणिजी वई। उन्हनि शायदि मुंहिंजो सुतल ज़मीर जागी पियो। मूं ॾाढी कोशिशि कई त उहो रिमोट जो बटण न दॿाए सघे ऐं इन ई कश्मकश में असांजी गाॾी हादिसे जो शिकार थी ऐं आरिफ हुसैन जेको ख़ासि माण्हू मरी वियो। उन ई ॾींहं खां आरिफ हुसैन मुंहिंजे खून जो प्यासो आहे। अगरि आउं क़त्ल थी वेंदो आहियां ऐं रिपोर्ट शायदि थी वेंदी आहे, सभिनी खां वॾो मुल्ज़िम आरिफ हुसैन खे ई सम्झी वेंदो। जिन ते ॾोह साबित थी चुका आहिनि उहे आज़ाद घुमी रहिया आहिनि। तूं ॾुआरीअ जी ॻाल्हि थो करे। हू तोखे मारण खां पोइ मिसाल क़ाइमु करणु चाहिनि था त जीअं आईंदा अहिड़ी रिपोर्ट ठाहिण खां अॻु में माण्हू 100 भेरा सोचे। ठीकु आहे आरिफ हुसैन शाह, हाणे ॾिसी आउं तुंहिंजो छा हाल कंदुसि। सुभाणे मीडिया में तुंहिंजी रिपोर्ट शाया करे तुंहिंजी बादशाहत खे ख़तमु कंदुसि। ड्रामा सीरियल फ़ासिला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।